नाज़रीन सेवण वेझो ॻोठ नगाहवल मां ॿिनि शागिर्दनि खे खंबे गुम करण ख़िलाफ़ वारसन सूदो इलाइक़े वासियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे शागिर्दनि जी आज़ादी जो मुतालबो कयो। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे रियाज़ जमाली। भरिसां ॻोठ निगाहवल मां इरफान ऐं जेको आहे सो वज़ीर नुआणी के जेको आहे सो खंबे गुम कयो वियो आहे। 2 महीना गुज़रण खां बावजूद उन्हनि खे ज़ाहिर न कयो वियो आहे। अॼु उन जेके वारिस सरापा एहतिजाज बणिजी प्रेस क्लब पहुता आहिनि। अचो त खेनि ॻाल्हि ॿोल कयूं पाण छा था चवनि। असांजा 2 मासूम शागिर्द आहिनि, वज़ीर नुआणी ऐं इरफान नुआणी। इरफान जेको आहे सो मासूम शागिर्द आहे, उनजी 11 साल उमिरि आहे, हू 6हीं क्लास में पढ़ंदड़ शागिर्द आहे ऐं वज़ीर मैट्रिक जो शागिर्द आहे, उनजी 20-21 साल उमिरि आहे। इन्हनि खां अॼु खां तक़रीबन 2 महीना पहिरीं 27 रमज़ान वारी राति 28 अप्रैल जी राति हुई। उन राति ते असांजे ॻोठ निगाहवल ते पुलिस जूं 2 गाॾियूं, उहे 7-8 गाॾियूं अची असांजे ॻोठ ते घेरो करे असांजा 2 मासूम शागिर्द अगवा करे खणी विया आहिनि। असां पहिरीं बि काफ़ी दफ़ा एहतिजाज करे चुका आहियूं, दादू में, भानन में, हिते सेवण में बि तव्हांखे यादि हूंदो त खोड़ दफ़ा असां एहतिजाज करे चुका आहियूं, पर हिन महिल ताईं असांजे मासूम शागिर्दनि जो को बि ॾस पतो न आहे त हू किथे आहिनि, कहिड़े हाल में आहिनि, कीअं आहिनि। IG सिंध खे अपील था कयूं त महिरबानी करे असांजे मासूम शागिर्दनि खे आज़ादु कयो वञे, छो त उन्हनि जो को बि ॾोह न आहे। हू मासूम शागिर्द आहिनि, न ई हुननि जो कंहिं तनज़ीम सां वास्तो आहे, न हू कंहिं पार्टी में आहिनि। असां उन्हनि जी श्योरिटी ॾियण लाइ तयार आहियूं त हू बिल्कुलु न्यूट्रल शागिर्द आहिनि, उन्हनि खे आज़ादु कयो वञे। राति जो 12:30-1 जो टाइम हो, उन खणी विया हलिया, जिन खे 2 महीननि खां मथे हाणे थियो आहे। 27 माह रमज़ान जे खणी विया हलिया। 2-3 असां एहतिजाज कया बि सही, पर उन ते ज़ाहिर कोन थिया। एतिरो टाइम थी वियो असां एहतिजाज करे करे मां थकी पिया आहियूं, को बि हुननि जो ॾसपंद न आहे। मासूम आहे, 6हीं क्लास में पढ़ंदड़ आहे, जेको आहे हुनजी उमिरि छा हूंदी, 10-12 साल हूंदी वधि में वधि। वज़ीर जेको आहे 21 सालनि जो आहे, उहो बि जो माना मैट्रिक पास आहे। ग़रीब माण्हू जेको असां एहतिजाज करे करे थकी पिया आहियूं, माना को बि ॾसपंद न आहे। असां आला इख़्तियारनि खां ऐं कॉम्प्रस जमायतुनि खां मुतालबो था कयूं त महिरबानी करे असांजे मासूमनि लाइ आवाज़ उथारनि ऐं असांजे मासूमनि खे आज़ादु कराइनि। कैमरामैन राजू शेख सां गॾु रियाज़ हुसैन जमाली, धरती TV सेवण।